मेहंदी हिकिड़ी औरत जे लाइ औरत जी हिकिड़ी शनाख़्त आहे। इहे सम्झो त हीअ औरत साईं ख़ासि आहे। दोहल दमामन सां शंकर जी बारात निकिती, दोहल दमामन सां पार्वती देवी जे घर पहुती, दोहल दमामन सां उनखे मीना ॾिठो। हाणे केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे त हिकु शादी जी तक़रीब में मर्द कमु उहो पियो करे जो उन ते अलाह जी लानत थी वसे। असां वटि हिन सां गॾु हिकिड़ो वरी मेहंदी जे मामले में आहे वॾी जहालत आहे त शादी वारे ॾींहुं या शादी वारे ॾींहंनि में घोट खे बि मेहंदी हणी वेंदी आहे। मर्द बि माना मेहंदी हणी करे फिरंदा आहियूं, माना हिकिड़ो आम शइ आहे ऐं हिन शइ खे बाक़ाइदे शादी जो हिसो सम्झो वियो आहे। घोट खे ज़ोरी मथनि ते मेहंदी लॻाइबी आहे, पेरनि ते मेहंदी लॻाइबी आहे, जेकॾहिं को नथो करे त उन ते ज़ोर भरियो वेंदो आहे। हालांकि तव्हां ॾिसो त मेहंदी हिकिड़ी औरत जे लाइ औरत जी हिकिड़ी शनाख़्त आहे। इहे सम्झो त हीअ औरत साईं ख़ासि आहे। इमाम नवी रहमहुल्लाह जेको न मजमू में लिखे थो किताब तहारा में, त जेको मेहंदी जो मिले न औरत सां ख़ासि औरत जे लाइ मुस्तहब आहे त औरत जेका सा मेहंदी लॻाए। हाणे हिते ॾिसो न हीअ औरत जे लाइ मेहंदी ख़ासि आहे। जे हाणे मर्द मेहंदी लॻाए थो, हाणे थिए निकाह पियो, थिए शादी पई, पर इन अमल जे नतीजे में हू केतिरे क़दुरु अलाह जी नज़र में शरीयत जी नज़र में किरी थो पवे। हीअ किताब सही बुखारी में किताब लिबास में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु थो करे, मर्द औरतुनि जी मुशाबिहत कनि या औरतूं मर्दनि जी मुशाबिहत कनि, उनजो बयानु। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान जेकॾहिं जेके मर्द औरतुनि जी मुशाबिहत कनि था उन्हनि ते अलाह जी लानत आहे। हाणे केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे त हिकु शादी जी तक़रीब में मर्द कमु उहो पियो करे जो उन ते अलाह जी लानत थी वसे। त हिन तमामु तर शयुनि ते जेकॾहिं गौर कंदो त अलाह पाक असांजे हाल ते रहम करे। जदीद दौर जूं असांजूं शादियूं गुनाहनि ते मबनी आहिनि, बेशुमार गुनाह, नाफ़रमानियूं, ऐं रुगो गुनाह ऐं नाफ़रमानियूं न बल्कि ईअं सम्झो अलाह रसूल जी नाक़दरदानी, अलाह रसूल जे ॻाल्हियुनि जे मुक़ाबले में, क़ुरान ऐं हदीस जे मुक़ाबले में हिंदू मज़हब खे अख़्तियार करणु। हालांकि केॾी सख़्तु तालीम आहे त मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको ॼण तशबीह ॾिए थो उहो ॼण इन में ई आहे। हाणे हीअ जेके असांजे माशरे में यकीन तव्हांखे मूं शयूं मुख़्तसर करे ॿुधायूं, तव्हां जेकॾहिं शंकर भॻवान जे निकाह जो पूरो तबसरो पढ़ंदो न, तव्हांखे जाब जा ज़िक्र मिलंदो, सरगस जो ज़िक्र बार बार मिलंदो, सरगसी हिते सरगसी, ऐं तव्हांखे बाक़ाइदे बार बार ॻाइण वॼाइण जो तस्करो मिलंदो। बाक़ाइदे सिंधी मुतरजिम त बार बार अखर इस्तेमालु कनि, दोहल दमाम, दोहल दमामन सां शंकर जी बारात निकिती, दोहल दमामन सां पार्वती देवी जे घर पहुती, दोहल दमामन सां उनखे मीना ॾिठो। त माना हीअ समूरे ॻाल्हियुनि खे साम्हूं रखूं था, इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हीअ ख़ुशी जा ॾींहं अलाह पाक ज़िंदगी में ॾिना। हिकु मर्द खे हिकु औरत खे अलाह ताला हिकिड़ा 20 साल जमार जा ॾिना, हाणे हू शादी जे क़ाबिल आहिनि, मिटनि माइटनि जे लाइ हिकिड़ो ख़ुशी जो मौक़ो आयो आहे। इंतिहाई अफ़सोस आहे असांजे समाज, असांजे माशरे, असांजे आम सादे समाज जे मुसलमाननि ते हिकु ख़ुशी जो मौक़ो अलाह पाक ॾिनो आहे त बजाए शुक्र जे उन कम में जा बजा कुफ़ुर करणु, नाफ़रमानी करणु। त आऊं इन नंढी गुफ़्तगू जे ज़रिए पंहिंजे तमामु तर सिंधी मुसलमाननि खे जिते जिते इशूं आहिनि उनखे इन शइ जी दावत ॾियां त अलाह ताला असां ॿिन्ही जे हाल ते रहम करे पंहिंजे मामलात खे बदिलायो। ऐं काफ़ी सारा वरी अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके चवंदा आहिनि असां बोले सभु तव्हां मना त कयो था, वरी ख़ुशी जा ॾींहं कॾहिं कॾहिं था अचनि, त कॾहिं कॾहिं ईअं जाइज़ आहे, कॾहिं कॾहिं करे सघूं था। हाणे अलाह जे माना तव्हां सोचो तव्हांखे ज़िंदगी में अलाह ताला ई कॾहिं कॾहिं ख़ुशियूं नसीबु कयूं त तव्हां अलाह सां बग़ावत कयो। घणा तशबीह ॾींदा आहिनि, उहो चवंदा हुआ इहो ख़ुशी आहे, कोई जनाज़ो थोरी आहे। ख़ुलासे कलाम इहो त हीअ अमल जेके आहिनि सरासर अलाह रसूल सां बग़ावतनि, क़ुरान हदीस जी मुखालिफ़तनि, हर करण वारो मुसलमान। ऐं यकीन ॼाणियो इन ते अफ़सोस जी ॻाल्हि चङा चङा माण्हू, भला भला माण्हू माशरे जे वर चढ़ी विया आहिनि, रसूमात जे वर चढ़ी विया आहिनि। त समूरिन हक़ीक़तनि खे डिस्कस करण जो मक़सदु इहो आहे त असांखे मरी पंहिंजे रब जे साम्हूं पेश पवणो आहे। ज़िंदगी जूं तमामु तर अदाऊं असांजूं लिखियूं पियूं वञनि, इहे शादियूं मुरादियूं इहे इते रहिजी वेंदियूं। कम से कम हिकिड़ो मुसलमान इन शइ ते गौर करे, ईअं न थिए जो मुंहिंजूं इहे अदाऊं अलाह जी ज़ात वटि नाफ़रमानी तसवर कयूं वञनि ऐं क़यामत चढ़ी आऊं उथां त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाफ़रमान थी करे उथां ऐं इन मामलात जे नतीजे में जेकॾहिं जहन्नम रसी थियां त केॾी बुरी ॻाल्हि आहे। इन सभिनी हक़ीक़तनि खे अहमियत ॾींदे, रब ॾे रुजू कंदे, इन कमनि खां सची तौबा कजे ऐं जिथे इशूं थियनि थियूं उन्हनि सां ख़ैर खाई कंदे उन्हनि खे आगाह कजे। हीअ इस्लाम कोन्हे, हीअ दीन कोन्हे, हीअ कामयाबी कामरानी जी वाट ऐं राह कान्हे। कामयाबी कामरानी जी राह उहा ई आहे जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी। हेॾे सिर्फ़ु हलाकतूं ॿी का शइ कान्हे का।